मसूद अहमद उर्फ़ सऊद अली मुंहिंजो नालो आहे। मुंहिंजे पीउ जो नालो आहे माशूक अली भंड। असां ॿिन्हिनि प्यार जो परिणो कयो आहे। हाणे तंहिंजे तौरु माना जूणे जे बिरादरी असांखे हिरासमेंट करे वई आहे, परेशान था कनि, बेगुनाह माना असांजे एफ.आई.आरूं करायूं वयूं असांजे मामनि जे मथां, मुंहिंजे मथां बेगुनाह, जंहिंजो छोकिरी माना राज़ ख़ुशी सां पाण घरों निकिरी मूं वटि आई आहे। असां प्यार जो परिणो कयो आहे। असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मिस्री जूणे जो, गुल जूणे जो ऐं मीर जूणे जो, अली हसन जूणे जो, इन्हनि में असांखे ख़तरो आहे। इहे बेगुनाह धमकियूं ॾेई असांखे मारण जे कढ लॻा पिया आहिनि ऐं छोकिरी जे पीउ खे बि हिरासमेंट कयो वियो आहे त माना इन्हनि खे तव्हां जल्द में जल्द पकिड़े ऐं इन्हनि खे गिरफ़्तार करायो या इन्हनि खे मारियूं। जंहिंजो इन जो पीउ माना उन्हनि जे चवण ते अची ऐं असां ते कूड़ी एफ.आई.आर कराई आहे, मूं ते, मुंहिंजे मामनि ते, त असांखे अगवा करे आहिनि घर मां। छोकिरी पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां मूं वटि आई आहे। मां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां हिन सां निकाह कयो आहे। मां हिन खे कोई बि अगवा न कयो आहे ऐं कुझु बि मां हिन खे हिरासमेंट न कयो आहे। भले हीअ वेठी आहे, तव्हां पाण हिन खां पुछी था सघो। छा नालो तव्हांजो? शीना। पीउ जो नालो छा आहे? इमदाद। किथां आयो? असां सिजावल जूणे जो लाड़काणो। छा मसलो आहे तव्हांजो? असां पंहिंजी पसंदि जो परिणो कयो आहे। असांखे हिननि चइनि माण्हुनि मां ख़तरो आहे, मिस्री मां, गुल मां ऐं अली हसन मां, मीर मां। इन्हनि में पुलिस वारनि खे पैसा खाराए करे कूड़ियूं असांजे मथां एफ.आई.आर कराए करे ऐं असांखे ब्लैकमेल कयो अथऊं। मुंहिंजे पीउ खे ब्लैकमेल कयो अथऊं। उन्हनि खे पैसा ॾेई करे ऐं रिश्वत खाराए करे उन्हनि खे ज़ोरी घरनि में पुलिस खे घेरे करे उन्हनि जा ॿार परेशान कया अथई, रड़ाया अथई, असांजा ज़यान कया अथई। बेगुनाह उन्हनि जो पीउ गिरफ़्तार कयो अथई। जल्दी सां असांखे इंसाफ़ खपे। जी सिंध ऐं एस.एस.पी खे इहो इल्तिजा आहे त कोड़ी एफ.आई.आर जेके आहिनि उहे ख़तमु थी वञनि। असांखे इंसाफ़ खपे ऐं असांखे तहफ़ुज़ खपे।